नाज़िन हगाणो बोस्तार भरसा ॻोठ हाजी अहमद लाशारी जो प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। उन हवाले सां ॾिसूं था महबूब बोस्तार जी ही रिपोर्ट। धिगान बोदाल यूसी धिगान बोदाल में ॻोठ हाजी अहमद लाशारी में बीठा आहियूं। प्राइमरी स्कूल हाजी अहमद लाशारी जिते स्कूल के कहिड़ा दॿे जा मसइला आहिनि अचो त स्कूल जे हेड मास्टर सां शफ़ी मोहम्मद बोज़दार ऐं वालिदिन खां पुछो त इहे हिन जे बारे में छा था चवनि। स्कूल में उस्तादनि तमामु घणी खोट आहे ऐं फर्नीचर भी जो असांखे पुराणो जंहिंमें टाइम में असीं पढ़िया हुआसीं हिते प्राइमरी स्कूल में उहो बि अञा ताईं उहो बि हले। माना गवर्नमेंट असांखे अॼु ताईं फर्नीचर बि नऊं माना डेस्कूं कोन ॾिनियूं आहिनि। ऐं पाणी जो मसइलो आहे जेको असांजे माना जेको पीअण जे लाइ पाणी साफ़ु कोन्हे हिते। सर स्कूल असांजो पहिरीं त मसइला कोन हुआ जॾहिं असांजो अकाउंट जेको आहे सो ओके हुयो SMC जो अकाउंट उनखे जेको आहे बैंक HBL वारनि करे ॾिनो आहे ब्लाक खां पोइ डोरमेंट करे ॾिनो आहे जंहिंजे करे उहो SMC जो फंड असीं इस्तेमालु करे कोन था सघूं। तंहिंजे करे जेके बि तरक़ियाती कम आहिनि स्कूल जा उहे रुकियल आहिनि। हींअर बि असां वटि को फर्नीचर वग़ैरह हो ई कोन। ॿार वीचारा जेको आहे सो ईअं ई वेठा हुआ पट ते के सिरनि ते। असांजे ॻोठ जो दोस्त आहे असांजो रिलेटिव मोहतरम बोदार साहिब जंहिं जेको आहे सो समाजी अॻवान बि आहे सोशल वर्कर बि आहे बहितरीन कमु करे पियो। उनखे असां रिक्वेस्ट कई त हुन वीचारे असांखे 10 बेचूं ॾिनियूं आहिनि एहसन खान बोदार साहिब जंहिंजे जिनाजी थोराए ताईं उन्हनि 10 बेचनि ते ई जेको आहे सो असांजा ॿार वेठा आहिनि था। उहे बेचूं तव्हांजे साम्हूं आहिनि। ही हर सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। असां वटि फर्नीचर जी वॾे में वॾी खोट लॻी पई आहे ऐं हिते माना का बि जेको सो गवर्नमेंट जे तरफ़ खां का बि सहूलियत न आहे। असांजो SMC फंड जेको अचे थो उहो बि अकाउंट असांजो बंदि लॻो पियो आहे कई सालनि खां वठी। उहे बि असांजा पैसा ज़ाया थी था वञनि। महबूब बोदाल मेहरान TV धिगान।